कर थियो दा अदा पक्के ने पंजाब जी चाल हुंदी दा पंजाब जादू टूणो कराए हुंदो दा अदा जुल्म थियो दा हे वरी ॿियो दफ़ो ज़ुल्म थो करे असांजे हक़ ते पंजाब धाड़ो हयो थो वञे दा धाड़ो हयो थो पंजाब तावीज़ कराए हूंदा तावीज़न खां इहो कमु बग़ैर नथो थी सघे अदा वरी बि पंजाब धाड़ो हयो असांजे हक़ ते दा अबो जुल्म थियो दा हा कर थियो थे जेका रब जी मर्ज़ी अदा छा थियो पंजाब जो नालो खणी ॾाढो कयो छा कयो वरी पंजाब दा तोखे ख़बर ई न आहे दा पंजाब वॾो ज़ुल्म कयो असां खां दा नाहक कयो दा छा थियो ख़ैर दा 14 तारीख़ खां वठी 20 तारीख़ ताईं जेके बरसातूं असां वटि वसणियूं हुयूं दा उहे जादू टूणो करे पंजाब इहो बि असां पाण बि कयो दा पाण बि कयो ए मुंहिंजा राशन जा कटा हाणे तोखे किथे ॻोल्हियां मुंहिंजा टेंट ओ हाणे मूंखे तरपार कोल मिलंदो अॻे 12/16 जो तरपार मिलियो 22 में भाऊ हा दा या सावणी ऐं मौनसून जी सीज़न हुई हिन में कुझु चूंडियल नुमाइंदनि जी तरफ़ खां असांखे कुझु मिलंदो असां पूरो साल हिन इंतज़ार में हूंदा हुआसीं सावणी जूं बरसातूं वसनि त कुझु असांजा चूंडियल नुमाइंदा जागनि कुझु असांखे मिलंदा इहो आख़िरी आसरो बि चूंडियल नुमाइंदनि जी तरफ़ां असांजो ख़तमु अदा मूंखे 22 में अहिड़ो टेंट मिलियो चूंडियल नुमाइंदनि जी तरफ़ां साबित अञा पियो ॾिसंदे साबित पियो अदा अदा ॾे हवाल 22 वारे बरसातनि में तोखे टेंट मिलियो अदा ख़ुदा न टेंट खां मूंखे मिलियो बाक़ी तरपाल यार अहिड़ो न हुयो यकीन करे 4/9 जो वाह वाह छा ॿुधायां सुभान अल्लाह उनजी ख़ूबसूरती तूं ॾिसी खणी साइज़ में नंढो हुयो फुटियुनि जूं जेके भरियूं ॿधंदा उहे चादर बि हुन खां वॾा हूंदा पर मिलियो त हुयो न कुझु हेल त उहो वासरो बि ख़तमु थी वियो असांजो अदा दिलि न लायो अलाह ख़ैर कंदो अलाह खां ख़ैर जूं बरसातूं तरफ़ कयो अदा ख़बरूं त ॿुधो पिया जेके पंजाब में बरसातूं हुयूं न जेकॾहिं हिते हुजनि हा न बाग़ाई ऐं फुटी फसल काईंदड़नि जो छा हाल थिए अदा ख़ुदा न मुंहिंजी वरी कहिड़ी फुटी कायल हुई मूं वटि वरी कहिड़ो बाग़ हुयो तव्हांखे छा आहे अदा रिली कुले ते मानी राजन ते तव्हांखे कहिड़ी परवाह आहे तोखे कहिड़ी ख़बर अदा जेकर हिते तेज़ झक हुजनि हा ज़ोरदार बारिशूं हुजनि हा त असांजे रोज़ीअ जो ज़रियो थी पए हा मौसम जो फ़ाइदो वठी या त असां चोरियूं कयूं हा दा हिकिड़े बरसातूं वसनि हा न मां बि इम्तियाज़ जे कतार में बि 2-3 चकर जेके राशन वठां मच्छरदानी बि वठां के बि वठां मच्छरदानी जे करे लठियूं बि खाओ हा अलाह अलाह कयो ख़ैर घुरो तव्हां वटि कुझु न आहे त बसि हरंदी वारनि जो ख़ैर घुरो अलाह में त लखे उमेदूं आहिनि हिन दफ़े खणी पंजाब चलाकी कया त कोई मसइलो न आहे इंशाअल्लाह अञा अगस्त जो महीनो आहे मिलंदो राशन तोखे ख़बर ई न आहे कॾहिं बि ॾिठे चूंडियल नुमाइंदनि का वार कई आहे कंहिंजी इन्हनि बरसातनि खां सवाइ तोखे छा थियो आहे ख़ुदि न हिन वादनि सां वेही मुंहिंजो वक़्तु थो विञाई यार हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे मज़ो थो अचे छॾ हिननि खे पंहिंजो को कमुकार कर वञी ख़ुदि न असांजी इहा सुहिणी सिंध में अहिड़ा 2 वांदा तोखे हर चौंक ते मिलंदा हल त हलो ख़ुदि न छॾ हिननि वांदनि खे ठीकु आहे तूं चईं थो खणी वञूं था